अस्सलाम वालेकुम। कराची में जी सुबह सुबह जो टाइम आहे बरसात थोड़ी थोड़ी हले भाई। केमल हले थी केमल बंद थी थे। बहरहाल मौसम ॾाढो भलो आहे। बहरहाल मौसम तमामु सुठो आहे। बरसात त हले थी पर मौसम ज़बरदस्त थी वियो आहे। सुबुह सुबुह जो जी ॿारनि खे स्कूल छॾण जो टाइम हूंदो आहे ऐं स्कूल खां जॾहिं वापसी थी आहे तॾहिं त वीडियो ठाहियूं पिया। दोस्तों ये कहिड़ो इलाइक़ो आहे कराची जो तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधायो। सोणो बीठो आहे साईं बीठो आहे हज़ूर बीठो आहे। हाणे त हिकु वॾी निशानी बि अची वई त हे कहिड़ो इलाइक़ो आहे इहो तव्हां ॿुधायो ज़रूरु मूंखे। जेके दोस्त कराची में रहनि पिया उन्हनि खे त यकीनन ख़बर हूंदी। तमाम बेहतरीन लुक आहे सुबह सुबह जो। ये साम्हूं कब्रिस्तान आहे क्रिश्चियननि जो गोरा कब्रिस्तान जंहिंखे चवंदा आहिनि। बरसातुनि में ॾाढो रोडनि जो तमामु रोड सारा टुटी फुटी वेंदा आहिनि। जी हाणे असां पहुता आहियूं कालापुल। नया कालापुल कालापुल ॿ आहिनि। हिक खे चवंदा आहिनि पुराणो कालापुल, ॿियो चवंदा आहिनि नओं कालापुल। हीअ आहे नओं कालापुल।
हितां खां हेठां रेलवे ट्रैक आहे। साम्हूं NMC आहे, नेशनल हॉस्पिटल, नेशनल मेडिकल सेंटर। बहरहाल नेशनल हॉस्पिटल तो मशहूर है। तमाम महंगो तरीन अस्पताल है। हाणे असां अॻियां वञी यूटर्न कंदासीं, वापस थींदासीं पंहिंजे घर जी तरफ़, पंहिंजे बोस जे घर जी तरफ़, पंहिंजे घर जी तरफ़ न, बोस जे घर जी तरफ़। सिग्नल आहे, हितां पंहिंजी वापसी थींदी। थोड़ो शीशो साफ़ न आहे, तो इन करे थोड़ो रिज़ल्ट सही न पियो अचे। गली में अची विया आहियूं।